दोस्तों मुख्तियार सिद्दीकी जो एल्बम आहे ज़बरदस्त 485 वॉल्यूम। उम्मीद आहे त ही तव्हांखे पसंदि ईंदो। ऐं हिन में हिकु ज़बरदस्त गीत आहे, ए दिलड़ी प्यार कयो हई छो छो तो। ऐं हिन में काफ़ी सारा ज़बरदस्त गीत आहिनि जेके इंशाअल्लाह तव्हां ॿुधंदव त तव्हांखे ख़बर पवंदी त इहे इन ई एल्बम में आहिनि। हिकिड़े दोस्तनि कमेंट्स बि कया आहिनि, उन कमेंट्सनि खे शामिलु कयूं, उन में तव्हांखे ॿुधायूं त छा चवनि पिया कमेंट्स में। हाणे शाहबान सोलंकी साहब लिखियो आहे त हाणे मुख्तियार सिद्दीकी जा तव्हांखे एल्बम चया, सो तव्हांजे करे हिकिड़ो एल्बम रखूं था पिया, ॾिसूं था दोस्तनि खे छा पसंदि अचे थो। पसंदि अचे थो त ॿिया बि रखंदासीं। ऐं शर्त इहो ई आहे न, ॾिसो हाणे हिकिड़ी शइ हले थी पई, उनखे 50 ताईं कंप्लीट कयूं आहे। ऐं ईअं बि कयूं था जेकॾहिं व्यूज़ सुठा मिलनि था मुख्तियार सिद्दीकी ते असांखे, इनजे करे छो जो हाणे व्यूज़ अचनि था वीडियो ते शमन अली जा रखंदासीं, वरी हिकिड़ो मुख्तियार जो रखंदासीं। 4 दोस्त ॿिया बि कमेंट्स कंदा न त पोइ माना कमु सही हलंदो। तव्हांखे ख़बर आहे त हिन मुख्तियार सिद्दीकी जो ही ज़बरदस्त एल्बम आहे। मुख्तियार जा सुठा सुठा एल्बम आहे। हाणे आहे व्यूअर्स जो मसलो जानी आहे, ऐं हिन एल्बम जे करे कोन पिया रखूं फ़िलहाल, मटाया चऊं पिया त 50 एल्बम शमन अली जो कंप्लीट करे पोइ ज़बरदस्त एल्बम आहे, बहितरीन एल्बम आहे। फ़िलहाल हिकिड़ो रखी था ॾिसूं था माण्हुनि जो ॿुधाईंदासीं। ऐं इन दौर में मुख्तियार सिद्दीकी एतिरो ख़ासि फेमस न आहे जो हिन जे दौर में शमन अली ॿिया फ़नकार काफ़ी मशहूरु आहिनि। इहो इन जे करे छो जो हिन जा अख़बारुनि में इश्तिहार कोन आहिनि एतिरा। जो फेमस फ़नकार जेको हूंदो आहे त उन जा इश्तिहार ऐं हर शइ ईंदी रहंदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायूं त मुख्तियार सिद्दीकी असल में कंबराणी, अॻु में कंबराणी लिखंदा हुआ, पोइ सिद्दीकी कयूं ख़ाली मुख्तियार अली सिद्दीकी। पहिरियों मुख्तियार अली कंबराणी, काफ़ी सारा नाला हिन जा आहिनि, पर एतिरो फेमस न आहे। आहे शमन अली मीराली जे दौर जो फ़नकार। ऐं तव्हांखे ॿुधायूं त हिन जा खोड़ सारा गीत आहिनि, पर हे उन दौर जो मशहूरु फ़नकार न आहे। हिन खे मशहूराई मिली आहे जेके हिन नुंहनि जा एल्बम कढिया, इन में फेमस घणो थियो। ॻाल्हियूं घणियूं थी वियूं। हाणे तव्हांखे हिन एल्बम जा कलाम ॿुधायां। पहिरियों कलाम आहे, अच पर चुपिरी कयूं ठाहो ठाहो, अच पर चुपिरी कयूं ठाहो ठाहो। हे शमन अली जे गाने जी धुन ते आहे। भली ॾुख ॾियण जे लाइ आ, भली सूर ॾियण जे लाइ आ। ऐं ॿियो कलाम आहे हिन जो, अल्लाह वधाए असां आहियूं ग़रीब। उन खां पोइ आहे, रुसणो हुई मिठा माण्हू, कई प्यार छो असां ग़रीबनि सां। उन खां पोइ आहे, अॼु राति असां वटि रहो प्यारा। उन खां पोइ आहे कलाम, अच पर चुपिरी कयूं ठाहो ठाहो, अच पर चुपिरी कयूं ठाहो ठाहो। ऐं उन खां पोइ आहे, दिलड़ी कसण जो अंदाज़ तोखे जानी। ऐं उन खां पोइ कलाम आहे ज़बरदस्त आहे, उठ कांगल सिघो ॾाम, उठ कांगल सिघो ॾाम। उन खां पोइ आख़िरी गीत आहे, सुहिणो जानी मूंखां रुसी वियो। ऐं उन खां पोइ तव्हांखे ॿुधायूं त हीउ प्रोग्राम जेको असां रखियो आहे त हर हिकु फ़नकार जा कवर शामिलु कंदासीं, साल शामिलु कंदासीं, दोस्तनि जूं कमेंट्स शामिलु कंदासीं, ऐं उन कवर में जेके गीत लिखियलु हूंदा उहे तव्हांखे ॿुधाईंदासीं। तो वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक ज़रूरु कंदा।